जिए लतीफ़ जिए शाह सचल स्वामी जी ॿोली नओं न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। मारूड़ा ऐं माग नओं न्यापो जी इन ॿी कड़ीअ में अॼु असीं ज़िक्र कंदासीं तारीख़ी माग मोहन जे दड़े जो शहर जो दिलनि में आबाद। अॼु जे प्रोग्राम तहत अव्हां जी ख़िदमत में रानी करना जे ग्रुप तरफ़ां कथक नृत्य जी हिकु झलक पेश कंदासीं। इन खां अलावा रोना लैला जी आवाज़ में मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ़ जी लिखियल हिकु काफ़ी बि अव्हां जे ख़िदमत में पेश कंदासीं। त पेश आहे प्रोग्राम मारूड़ा ऐं माग शहर जो दिलनि में आबाद। मारूड़ा ऐं माग साध ॿेले खां पोइ इन कड़ीअ तहत अॼु शहर जो दिलनि में आबाद मोहन जे दड़े जे सफ़र जे अखियुनि ॾिठे अहवाल सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। सिंध जे सफ़र दौरान पंहिंजे ॻोठ शहदादकोट में सुबुह जो जॾहिं अखि खुली त हर तरफ़ धूड़ मिटी राति खां वठी धूड़ उॾामी रही हुई। कपिड़नि ते बिस्तरनि ते बासणनि ते मिटीअ जा तह। चांहि जे दौर खां पोइ अख़बार जी वारी आई। ओचितो मोहन जे दड़े घुमण जो प्रोग्राम ठहियो। मुंहिंजी त अलाह ॿुधी अख़बार फिटी करे खट तां टिपो ॾिनमि। भाउ राजा ड्राइवर खे चयो गाॾी कढ। इन विच में नंढड़ो भाइटियो सिद्धार्थ ऐं भाइटी वसुधा ॿई ॿलुंगड़ा बि तयारु थी विया। लाड़काणे खां मोहन जो दड़ो 28 किलोमीटरनि जी फ़ासिले ते आहे। मोहन जे दड़े अंदरि दाख़िल थियण ते हिकु तरफ़ बैंक त ॿिए तरफ़ खंडर ऐं म्यूज़ियम। पहिरीं असां म्यूज़ियम तरफ़ रुख़ कयोसीं। म्यूज़ियम जे कमरे में दाख़िल थियण ते शाही पेंटिंग नज़र ईंदी। इहा पेंटिंग ॿिनि पेंटर्स मिस्टर करोली ऐं मिस्टर सलीम साल 1963 में डिसंबर में ठाही हुई। इन दौर जे रहणी करणी ऐं सिंधू नदीअ खे इन में ॾेखारियो आहे। इन्हनि जे फ़नी सोच ऐं रंगनि जो संगम निहायत ख़ूबसूरत आहे। खावे ऐं साॼे पासे फिटल शहर मां लधल ज़ेवर रांदीका नज़र असांखे ईंदा। शोकेस में सोन वैली मां हथु लॻल पथर रखियल आहिनि। इन बाद रोहिड़ी सखर जे पथरनि मां ठहियल चाकू छुरियूं 3000 BC जा कोट ॾीजी किले जा मॉडल ठिकर जा बासण दादू ज़िले जे आमरी किले जा मॉडल उतां लधल बासणनि ते मुख़्तलिफ़ जानवरनि जूं उकरियल शिकिरियूं बि असांखे नज़र ईंदियूं। पथर मां ठहियल चाकू मुद्रिका टामे जा कुहाड़ा चकमक काठ जा गन ॼारी जा नमूना जे इन दौर जे ख़ूबसूरत ऐं उम्दा कारीगरी जी साख भरे ॾिया हुआ। टामे जा बासण नंढड़ा नंढड़ा रांदीका ऐं घुघी नंढड़ा हैंडल वारा प्याला चिटसाली वारा बासण दिलनि जूं ढकड़ियूं दवाउनि पीअण जी वॾी रोही चौमुखो ॾीओ हथु लॻल ऐं शयुनि मां इहे जेके मिलियूं आहिनि उते हिकु सुधरियल क़ौम ऐं तहज़ीब जो सबूत मिले थो। अंदरि दाख़िल थियण ते हिकु टब आहे। चइनी तरफ़ मट ऐं गुंदियूं आहिनि। गाइड टब जे बारे में ॿुधायो त इहो ॿारनि जे वेंजारण जो टब आहे। टब जे विच में गोल गोल चकरनि वारी डिज़ाइन आहे। जीअं पाणी जेको आहे उते न बीहे ऐं सेमर न ॼमे तिरकण न थिए ऐं इन खे रोकण लाइ इहा डिज़ाइन हिते ठाही वई आहे।
इन दौर जूं औरतूं जेके आहिनि सिहतमंद ऐं शौक़ीन हूंदियूं। इन जो अंदाज़ो उते मौजूदु आईने, सुरमेदाणी ऐं वॾे विकिरे हार मां लॻाए सघिजे थो। मुंहनि जे दड़े में नर्तकी डांसिंग गर्ल रखियलु आहे। इहो मॉडल आहे। असली डांसिंग गर्ल जेका आहे सा दिल्ली जे म्यूज़ियम में असांखे हिते नज़र ईंदी जेका आहे, जनपत ते जेका म्यूज़ियम आहे, ऐं मां ख़ुदि उनखे ॾिठो आहे। नर्तकी जो ज़िक्र निकितो आहे त इन तारीख़ी सफ़र में रानी करना जे कथक नृत्य जी हिकु झलक सां शहर जो दिलनि में आबाद सिलसिले खे असीं अॻिते वधाईंदासीं। वीरान शहर जो दिलनि में आबाद, तंहिंजे सुहाने तारीख़ी सफ़र खे अछो त माणियो। शोकेस में पत्थर जूं मूर्तियूं, किंग प्रीस्ट, हनुमान ऐं सिसी भॻल जानवरनि जूं मूर्तियूं नज़र आयूं। मूर्तियुनि तरफ़ इशारो कंदे गाइड चयो, इन दौर जा माण्हू बुतनि जी पूॼा कंदा हुआ, यानी असीं इनखे हिंदू धर्म जा पोइलॻ चई सघूं था। हनुमान जी मूर्ति मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त इन दौर में मर्यादा पुरुषोत्तम राजा राम जा पोइलॻ हुआ। अॻिते टामे जे मोहरनि जो सिलसिलो आहे। ॾांद जी तस्वीर वारी मोहर, ॾांद यानी नंदी, शिव जी सवारी आहे। हिकु ॿी मोहर ते हाथी उकरियल आहे। किन मंदरनि में आजियां लाइ गजराज यानी हाथी गुलनि जी वर्खा कंदे नज़र ईंदो। मुंहिंजो पांडिचेरी ऑल इंडिया रेडियो पारां सेमिनार ऐं मुशाइरे में शिरकत करण लाइ वञणु थियो। उतां घुमण लाइ रामेश्वरम वियासीं। बाद में मदुराई जे मंदर जो दर्शन करण वियासीं। उते गजराज यानी हाथी गुलनि जी वर्खा करे आशीर्वाद ऐं आजियां कई। मदुराई जी इहा यादगार तस्वीर अव्हां सां शेयर करे रही आहियां। मोहन जे दड़े जे म्यूज़ियम मां निकिरी स्तूपा जो असां रुख कयो, जितां वीरान ऐं बर्बाद शहर जी पसगिरदाई तरफ़ नज़र डोड़ाए हेठि भिक्षुनि जा क्वार्टर्स आहिनि। स्तूपा तां लही पखियुनि सिरुनि जे पेचरे तां थींदा तलाव तरफ़ रुख कयो। तलाव में लहण लाइ पक सिरियूं ॾाकड़ियूं आहिनि। पाणी जी निकाल लाइ हिकु तरफ़ लाई हुई। तलाव जे भरिसां कुझु घर ऐं पाणी जे निकाल लाइ कसियूं। भरिसां वॾो खूह ऐं कुझु नंढा खूह वग़ैरह हुआ। पाणी जी सुठी सप्लाई जी गवाही ॾेई रहिया हुआ। किन घरनि में नालियूं हुयूं, जिन में नालियूं न हुयूं तिन जे ॿाहिरां टांकियुनि वारियूं ढकियल हौदियूं हुयूं। मुंहिंजो मोहन जे दड़े इन तारीख़ी माॻ खे ॾिसण लाइ 2 भेरा मौक़ो मिलियो। हिकिड़ो भेरो भाउ राजेंद्र सां ऐं ॿियो भेरो सगा जी डेलीगेशन सां, जंहिंमें हिंद सिंध जा ॾाधणी मुंहिंजी भेण प्रमीला शर्मा ऐं जीजी ज़रीना बलोच बि हुई। प्रमीला मोहन जे दड़े मां मिटीअ जो बुक भरे करे खयूं। उहो यादगार सूखड़ी तौरु उहा मिटी दहलीअ खणी आई। मोहन जे दड़े जे नाले में फेर घेर कई पई वञे। हिते मरहूम पीर हुसामुद्दीन राशिदीअ जे आर्टिकल सिंध जे तारीख़ जा माखुंद ऐं खोजना लाइ पैदा थियल दिक़तुनि मां कुझु हिसो पेश करणु चाहींदसि। मरहूम पीर हुसामुद्दीन राशिदी मोहन जे दड़े जे बाबति लिखे थो, आलाना साहब शिकायत कई त सिंध में नाला बदिलाए पिया वञनि। मोहन जे दड़े जे असली नाले जो फ़ैसिलो कोन थियो आहे। 1950 में पंहिंजे वालिद सां गॾु मोहन जो दड़ो घुमणु वियुसि। खोटाई खे 2-3 साल मस थिया तॾहिं मोहन नालो ॿुधो हुयुमि। ॼेठवल सां किन जे तकरार करे थियो ऐं मोहन जेको हिंदू नालो आहे, असां इन ते मोहन जो दड़ो नालो रखियो। असांखे तारीख़ खे मनसूब करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? उर्दू ज़बान वारनि वटि असांजी ज़बान जो सही तलफ़ुज़ अदा थी नथो सघे।
मोहन जो तलफ़ुज़ मोइन थींदे मोयुद्दीन अजमेरी या ॿिए कंहिंजो दड़ो। मां नथो सम्झां त इहो तलफ़ुज़ सही आहे, छाकाणि त मोहन क़ौम आहे, मोहन नए आहे, मोहन देह आहे, मोहन क़िलो आहे। नालनि खे मटाए तारीख़ खे मंसूख़ करण जी असां इंतिहाई कोशिश कई आहे। को बि तारीख़ी आसार असलोकी सूरत में कोन छॾियो आहे। मिसाल ब्रह्मणाबाद ते मंसूरा नालो रखी पोइ खोटाए वियो। भंभोर जंहिंसां ससुई पुनू जो रुमानी दास्तान वाबस्ता आहे, इनखे बि खोटण वक़्तु दीभल जो लक़ब ॾिनो वियो। मुंहिंजा दोस्तो, हाणे इन्हीअ कहर ऐं ग़ज़ब जी हालति में तव्हां मूंखां पुछो था त सिंध में तारीख़ जूं मुश्किलातूं कहिड़ियूं आहिनि, जो मां तव्हांखे ॿुधायां। ही हो पीर हुसामुद्दीन राशिदी जे आर्टिकल जो कुझु हिसो। ही उहो फिटल ऐं वीरान शहर आहे जो अॼु बि दिलनि में आबाद आहे। मारोड़ा ऐं माग में संगी जे मनमोहींदड़ सफ़र ते हुअणु घुरिजे ऐं सिंध जे संगीत जी निज सिन्फ़ आहे काफ़ी। मां बि इन श्रृंगी अवां खां इजाज़त वठी रही आहियां। अवां रोना लैला जी आवाज़ में मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ़ जी लिखियल काफ़ी जो लुत्फ़ वठो। आतिफ़ शाइर जो तख़ल्लुस आहे, माना आहे महिरबान। ॿोल आहिनि हली आओ सजण हिते करियूं के रिहाणियूं, मिली हिक ॿिए सां जवानी खे माणियूं, साथ सलामत। सजण हित करियूं के रिहाणियूं, सजण हित करियूं के रिहाणियूं, ओ हलिया सजण हित करियूं के रिहाणियूं, मिली हिक ॿिए सां जवानीअ खे माणियूं, ओ हलिया सजण हित करियूं के रिहाणियूं। सजण हित